स्टूडियो में अॼु मौजूद आहियूं सिंध तरक़ी पसंद हाउस ते डॉक्टर कादर मक्सी कारकुननि जे समय तइदाद में अॼु हितां मार्च निकिरंदो। हिते मौजूद कारकुन ऐं डॉक्टर कादर मक्सी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो हिन मार्च जे हवाले सां छा चवणु आहे। ॾिसो, हीउ असांजो अमन मार्च आहे कराची सिंध जे नाले सां। असीं सम्झूं था त हिन वक़्तु संजीदा ख़तरा आहिनि सिंध जे वजूद खे, ऐं कराची में हिकिड़ो ख़ासि नस्ली टोलो आहे जेको मुस्तक़िल तौर ते सिंध खे तक़सीम करे कराची में नओं सूबो ठाहिण हिन क़िस्म जूं मस्किरियूं कंदो रहे थो। हाणे त हुननि पार्लियामेंट में बिल पेश करे छॾियो आहे त नवां सूबा ठाहिण जो इख़्तियार क़ौमी असेंबली खे ॾियो ऐं सूबनि खां इहो इख़्तियार खसियो। त अहिड़े वक़्त में असीं ज़रूरी सम्झूं था त सिंध जा माण्हू पंहिंजे विजू जी बका जे लाइ तहरीक करनि ऐं सरगर्मी ऐं जदोजहद कनि। सो इनशाला अॼु असां हितां कराची निकिरूं पिया। 26 अक्टूबर खां वठी 3 नवंबर ताईं कराची में रहंदासीं ऐं 3 नवंबर ते इनशाला हिकिड़ी वॾी अवामी ताक़त जो मुज़ाहिरो थींदो। सच लाइ जॾहिं निकिरबो आहे त सोशल मीडिया फलाना इल्ज़ाम दर इल्ज़ाम इहे लॻंदा रहंदा आहिनि। उहो पीपल्स पार्टी जो हथु हूंदो त नज़र अची वेंदो त पीपल्स पार्टी जा वज़ीर मुशीर असां सां गॾु या कंहिं ॿियनि सां। पीपल्स पार्टी जे वज़ीरनि ते राति जो मानियूं खाई केरु उल्टिंदो करे सभु ख़बर पइजी वेंदी। जी, डॉक्टर अब्दुल हमीद मेमून, वाइस चेयरमैन सिंध तरक़ी पसंद पार्टी। सिंध तरक़ी पसंद पार्टी पंहिंजे बुनियाद खां वठी हिन वक़्तु ताईं सिंध जी इज़त आज पे ख़ुशहाली जे लाइ कोशान आहे। उन में सिंध जी हक़ हाकिमियत ऐं सिंध जी वहदत असांजे लाइ अवलीन जेको आहे ज़िम्मेवारी ऐं फ़र्ज़ु रहियो आहे। असां कॾहिं बि इन मामले ते कंप्रोमाइज़ करण खे सिंध सां गद्दारी सम्झूं था। पंहिंजे माउ जो हलाली पुटु हुअण जो हक़ अदा करण जे लाइ तरक़ी पसंद पार्टी ही अमन मार्च जो ऐलान कियो आहे। डॉक्टर कादर मक्सी जी क़यादत में असांखे यकीन आहे त हीअ सिंध इनशा अल्लाह ताला मुतहद रहंदी। हुन जे लाइ असांखे जेका कुर्बानी ॾियणी पई, जेतिरी स्ट्रगल करणी पई, असां पंहिंजा जेको आहे सो ॿेड़ा जलाए ऐं उन तहरीक जे लाइ निकिता आहियूं। असांखे इन ॻाल्हि जी परवाह कोन्हे त केरु केतिरो माण्हू असां सां गॾु आहे, केतिरो माण्हू हुनखे रिस्पॉन्स कनि था, केरु तनक़ीद करे थो, केरु जेको आहे तो असांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए थो। असीं सम्झूं था त असां वटि हिकिड़ो लीको निकितल आहे। हिकु पासे सिंध माउ जा वफ़ादार सिंध दोस्त ऐं सिंध खे पंहिंजी माउ सम्झंदड़ आहिनि, ऐं ॿिए पासे इहे जेके बि इल्ज़ाम हणंदड़ आहिनि, जेके बि इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदड़ आहिनि, असीं सम्झूं था उहे सिंध सां दुश्मनी कनि था। हू तमामु वॾी ग़लतफ़हमी ऐं भुल में आहिनि ऐं हू सम्झनि था त हू दुश्मननि जे उन सॼे मामलनि जा आलाकार थी सिंध खे शायदि विराइण में कामयाबु थींदा, पर इहो ख़्वाबु हुननि जो कॾहिं बि साबिया न थींदो। छाकाणि त सिंध जो माण्हू गैरतमंद आहे। अल्टीमेटली पंहिंजे सिंध जे हवाले सां कॾहिं बि जेको आहे सो एॾी वॾी गफ़लत जो मुज़ाहिरो न कंदो। इन जे करे असांखे कवी उमेदु आहे अॼु असां जेका इहा तहरीक शुरू कई आहे उहा कामयाबी जी मंज़िलुनि ते पहुचंदी। जेको आहे अमन मार्च असां पंहिंजे सिंध जे हक़नि लाइ ऐं सिंध जे झाको लाइ असां वञूं था। असां त छा, पर असांजा बचा ॿार ऐं जेसि ताईं असांखे पंहिंजो हक़ ऐं असांखे पंहिंजा अख़्तियार न मिलंदा तेसि ताईं असां इहे धरणा कंदा रहंदासीं। हिते त छा, पर पूरी सिंध में असां शहर शहर में वञी ऐं अमन जो पैगाम ॾींदासीं। सिंध असांजी आहे, सिंध जा मालिक असां ई आहियूं। ही अमन मार्च दुनिया खे ॿुधाइण लाइ त सिंध हिकु आहे ऐं सिंध हिकु रहंदी। भली दुनिया ख़तमु थी वेंदी पर सिंध कॾहिं न टुटंदी। सिंध जी का बि सियासी क़ुवत जेकॾहिं सिंध जे वहदत जे हवाले सां ईअं आवाज़ु उथारींदी त सिंध जी साञा इन सां ज़रूरु साथ ॾींदी। ऐं आउं सिंध जे माण्हुनि खे ख़ासि तौर ते हिन बदीन ठठे डंडे मोहम्मद ख़ान कराची इन इलाइक़नि जे माण्हुनि खे अपील कंदुसि त उहे हिन में शामिलु थियनि ऐं हिन क़ाफ़िले खे कराची जॾहिं पहुचे त हीअ तमामु वॾी क़ुवत तौरु साम्हूं अचे। ऐं गॾोगॾु मां उर्दू ॻाल्हाईंदड़ असांजे सिंधी भाइरनि खे बि चवंदुसि त हू बि हिन में शामिलु थियनि, छाकाणि त हीअ सिंध में मुस्तक़िल रहंदड़ माण्हुनि जे विच में दोस्ती ऐं भाईचारे ऐं प्यार जे लाइ हिकु ज़बरदस्त शुरूआत आहे। ऐं उनखे जेतिरी सुठी मोट ॾिबी त सिंध में इहे जेके ग़लतफ़हमियूं आहिनि, इहे जेके ज़हननि में विछोटियूं आहिनि, उहे ख़तमु थियण में मदद मिलंदी। असांखे सिंध जी वहदत जे सवाल ते को कंप्रोमाइज़ नथा करे सघूं ऐं असां सिंध जे समूरनि मुस्तक़िल आबादियुनि खे इहा सॾु ॾियूं था त तव्हांजो हीउ वतन आहे, हीउ तव्हांजो घरु आहे, हिनखे पंहिंजो कयो। ऐं जेके बि इख़्तिलाफ़ थींदा आहिनि पंहिंजे घर में माण्हू निबेरे वठंदो, पर हे आहे तव्हांजो वतन। इन करे हर शइ ते ॻाल्हाइणु मुमकिन आहे ऐं नेगोशिएट करणु मुमकिन आहे, पर सिंध जी जेका वहदत आहे इहो सुवालु बहस तलबी न आहे। ऐं मूंखे ख़ुशी आहे त हिन दोस्तनि जेको हीउ सॼो सफ़रु शुरू कयो आहे, इन में उन्हनि जो मौक़िफ़ बि इहो ई आहे। इहो ई सबबु आहे जो डॉक्टर साहब वारा उर्दू ॻाल्हाईंदड़ अदीबनि सां मिलिया आहिनि, दानिशवरनि सां मिलिया आहिनि, वापारनि सां मिलिया आहिनि
ऐं माण्हुनि सां मिलिया आहिनि। मुंहिंजे ख़्याल में इहा तमामु हिकिड़ी पुख़्ती सियासी सोच आहे ऐं मां सॼी सिंध जे सान्यामदनि खे बाशूर माण्हुनि खे गुज़ारिश थो कयां त हिन सुवाल ते सिंधी वहदत वारे सुवाल ते हिन सफ़र जो हिन साथ जो उहो साथ ॾियनि। जी हाकिमज़ादी थेबो सिंध तरक़ी पसंद नारी तहरीक जी मरकज़ी सदर। असां कंहिं बि क़ीमत ते सिंध जा टुकड़ा थियण न ॾींदासीं ऐं सिंध सिंधियुनि जी हुई आहे ऐं रहंदी। त असां उन्हनि खे इहो मैसेज ॾियणु चाहियूं था त तव्हीं सम्झो था त को सिंध ईअं ई आहे जेको बम्बई जो केक आहे तव्हीं टुकड़ा करे खाई वेंदा त उहो तव्हांखे असां खाइणु कोन ॾींदासीं। त सिंध जूं औरतूं तमामु घणियूं असांजूं बहादुर भेणूं आहिनि ऐं उन्हनि खे बि रिक्वेस्ट कयां थी त हिन 3 तारीख़ जे प्रोग्राम में अचनि ऐं अची इहो साबित कनि त सिंध जी औरत, सिंध जी न्याणी, सिंध जी माउ कंहिंखां घटि कोन्हे। सिंध ऐं असीं सिंधी माण्हू रोज़ाना ॾींहों ब ॾींहुं मुश्किलातुनि में घेरबा था वञूं ऐं असांजा जेके अज़ली दुश्मन आहिनि जिन असांजे धरतीअ ते कब्ज़े करण जा ख़्वाब ॾिठा आहिनि उहे सदाईं असां ते कंहिं न कंहिं तरह जो वार कंदा रहिया आहिनि। हाणे हुननि कराची सिंध खां अलॻि करण जी जेका ॻाल्हि कई आहे असां उन सिलसिले में डॉक्टर कादिर मंगसी जेको अमन मार्च जो कराचीअ वञी ऐं घर घर इहो पैगाम पुॼाइण जी ॻाल्हि कई आहे त असीं माण्हुनि खे उते ॿुधायूं त असीं सिंध जा माण्हू वारस आहियूं सिंध जा ऐं कराचीअ में जेके बि सिंधी रहनि था असीं उन्हनि जा जेको सो वारस आहियूं उहे सिंध जा वारस आहिनि। नाज़रीन हिते अॼु मौजूदु सियासी समाजी ऐं सहाफ़ियुनि सां बि ॻाल्हि ॿोल थी। उन्हनि जो चवणु आहे त सिंध हिकु आहे ऐं हिकु रहंदी। वहीद मुस्तफ़ा, वॉइस ऑफ सिंध टीवी न्यूज़, लंडन, हैदराबाद।